जय झूलेलाल। केरु बणंदो सियाणो जे अॼु जे एपिसोड में असां सां गॾु आहिनि रियांश मुकेश केशवानी। क्लास KG2 में पढ़ंदा आहिनि, पौंडल प्री स्कूल ऐं हरिकाशी नगर गोंदिया में रहंदा आहिनि। त अॼु असां सां गॾु शुरू कंदासीं केरु बणंदो सियाणो। तव्हां रेडी आहियो? त घुमायो पहिरियों सवाल। रंग मटदड़ यानी रंग बदलने वाले प्राणी के छा चइबो आहे? जो प्राणी रंग मटींदो आहे। ऑप्शंस: नरियड़ो, सांडरो, चूहो, नारू। रंग मटण वारो प्राणी, रंग बदलने वाला प्राणी। ऑप्शन: नरियड़ो, सांडरो, चूहो या नारू। सांडरो। सांडरो, राइट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन। थ्री। मछली किथे रहंदी आहे? हवा में, मिट्टी में, पानी में, आग में। मछली किथे रहंदी आहे? पानी। पानी में, राइट आंसर। अगलो क्वेश्चन। पांच। मां तव्हांखे हिकु वाक्य चवंदुमि, उनखे तव्हांखे सिंधीअ में चइणो आहे। मुझे भूख लगी है, इनखे सिंधीअ में छा चइबो? मांखे भूख लगी आहे। ऑप्शन ॿुधो। मां अचां थो, मां सुस्त आहियां, मूंखे बुख लगी आहे, मां थकिजी पियो आहियां। राइट आंसर। मुझे भूख लगी है, मांखे भूख लगी आहे। मूंखे बुख लगी आहे, राइट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन, घुमाओ व्हील। इन जो अगलो सवाल है 17 नंबर। सूफ़ लफ़्ज़ जो अर्थ छा आहे? सूफ़ कहिड़ो शब्द आहे इन्हनि मां? आम, सेब, अंगूर, पपीता। सूफ़। सूफ़। सूफ़ के छा चइबो आहे? आम, सेब, अंगूर, पपीता। आम। सूफ़। सूफ़ शब्द के हिंदी में छा चवंदासीं? आम, सेब, अंगूर, पपीता। सेब। सेब, राइट आंसर। अगलो ऑप्शन, अगलो क्वेश्चन। चार। बंदर के सिंधीअ में छा चइबो आहे? ऑप्शन: डांद, मेंह, गिद्दड़ या बांदर। बंदर के सिंधीअ में छा चइबो आहे? बांदर। बांदर, राइट आंसर। रियान सां गॾु असां हिकु प्रतिज्ञा वठंदासीं त जेको मां चवां उहो तव्हांखे चइणो आहे। असां सिंधी आहियूं ऐं सिंधी रहंदासीं। सिंधी आहियो, सिंधी रहंदा। और हमेशा घर में सिंधी ही ॻाल्हाईंदासीं। हमेशा सिंधी घर में रहंदा। जोरिया तालियां। अचो तव्हांजो इनाम। ताड़ियूं। रस्तो मुश्किल ज़रूर आहे पर मंजिल ज़रूर मिलंदी। इन ई वीचार सां असांजे वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो। जल्दी मिलंदासीं हिकु नए सियाणे ॿार सां। जय झूलेलाल।